नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लॉरी शरीफ जे मरकज़ी ज़ैली इदारे निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम ज़िला हैदराबाद, ज़िला कराची ऐं निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे गॾियल तावन सां निशात कैरियर काउंसलिंग ऐं निशात एक्सपो जो प्रोग्राम मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी वक़ार अहमद कोरेचो जी सदारत हेठि निशात होम्स हैदराबाद में थी गुज़रियो। हिन प्रोग्राम में आयल सभिनी महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। हिन प्रोग्राम में लेक्चररनि मुख़्तलिफ़ मैदाननि ते पंहिंजा लेक्चर ॾिना, जंहिंमें डॉक्टर अब्दुल नबी मीरजत, असिस्टेंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ माइक्रोबायोलॉजी, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो, जिन यूथ एम्पावरमेंट एंड नेचुरल साइंस जे उनवान ते लेक्चर ॾिनो। उन सां गॾु डॉक्टर लतीफ़ काज़ी, असिस्टेंट प्रोफेसर, यूनिवर्सिटी ऑफ नज़वा ओमान, जंहिं कैरियर गाइडलाइंस अबाउट फॉरेन स्कॉलरशिप जे उनवान ते पिणु रोशनी विधी। उन सां गॾोगॾु एडवोकेट अब्दुर्रहीम डायरी, LLM फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूल UK, जंहिं शागिर्दनि खे आइलेट्स एंड इट्स वैल्यू जे उनवान ते पिणु सम्झायो। उन सां गॾोगॾु डॉक्टर फैसल मज़हर अबड़ो, हेड ऑफ डिपार्टमेंट, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद, जिन शागिर्दनि खे सक्सेस स्टोरी मुतलिक़ ॿुधायो ऐं मोटिवेट पिणु कयो। उन खां अलावा मीर मंसूर टालपुर, जिन शागिर्दनि खे कैपेसिटी बिल्डिंग मुतलिक़ ॿुधायो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में पुख़्ते इरादे खे रखी करे अॻियां निकिरणु ऐं उन जे हवाले सां उनखे मोटिवेट कयो। उन खां अलावा असांजे हिन प्रोग्राम में निशात एक्सपो मुतलिक़ सरगर्मी पिणु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मॉडल्स ऐं प्रेज़ेंटेशन्स पेश कयूं वयूं, जंहिंमें जमील अहमद टालपुर डिजिटल मार्केटिंग, नूर मोहम्मद जुनेजो क्लाइमेट चेंज एंड रिन्यूएबल एनर्जी सोर्सेज, मोहम्मद फराज टालपुर लैंड रिफॉर्म्स, इस्माइल कोरेचो वर्ल्ड पॉलिटिकल मैप, मोहम्मद सलीम सेड़ो ऐं रफ़ीउद्दीन आर्टिफिशियल हार्ट पंपिंग मैकेनिज़म, अली मोहम्मद जुनेजो कंप्यूटर नेटवर्क एंड इट्स नेटवर्क टाइपोलॉजी जे उनवान ते पंहिंजा प्रोजेक्ट पेश कया। अॼु इलाही तमामु ख़ुशी थी त निशात अकेडमी जेका लॉरी शरीफ जे हवाले सां जेको प्रोग्राम अरेंज कयो आहे, तमामु हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ख़ासि करे जेके असांजा ॿार आहिनि जेके 9th मैट्रिक या फर्स्ट ग्रेड जे लाइ, त हुननि लाइ हिकु तमामु हिकिड़ो अहम ही मौक़ो हुयो सिखण जो। ऐं मूंखे सभ खां वॾी ख़ुशी थी त 9th मैट्रिक जा ॿार जन हिकु प्रोजेक्ट ठाहियो आहे ऐं उहो ब्लड जे हवाले सां, हार्ट जे हवाले सां, त ऑक्सीजनेटेड ब्लड कहिड़ो हूंदो आहे या कार्बोनेट में सामान ज़्यादा हुजे या CO2 ज़्यादा हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे, उन हवाले सां एतिरी उन्हनि माशा तमामु सुठो उहो कयो आहे। ऐं काफ़ी ॿारनि जेको आहे उहो प्रोजेक्ट ॿियनि टॉपिक्स ते कयो आहे। अॼुकल्ह जेके AI आहे कंप्यूटर सां जे हवाले सां, त अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां जन बि दोस्त जो प्रोग्राम अरेंज कयो आहे उहे जस लाणी अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि त जीअं असांजे जेके ॿार आहिनि जेके ख़ासि करे फर्स्ट ग्रेड जा, त हुननि खे इंकरेज मिले कैरियर काउंसिल जे हवाले सां हुनजी जेका थिंकिंग त फ्यूचर में असांखे छा करिणो आहे, त अहिड़ा मौक़ा तमामु ज़रूरी आहिनि। हिन प्रोग्राम जी कार्रवाई निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट जे सेक्रेटरी मोहम्मद अली टालपुर हलाई। उन खां गॾोगॾु हिन प्रोग्राम में ज़िला हैदराबाद, ज़िला बदीन जे मेंबरनि भरपूर शिरकत कई। शिरकत कंदड़ शागिर्दनि खे शील्ड्स ऐं सर्टिफिकेट्स पिणु ॾिना विया। आख़िर में ख़यालनि जे इज़हार में चेयरमैन निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम फैज़ुल्ला काज़ी, लेक्चररनि, निशात जे मेंबरनि, निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ज़िला हैदराबाद, ज़िला कराची ऐं ज़िला बदीन जो शुक्रिया अदा कयो। उन सां गॾु मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी वक़ार अहमद कोरेचो पंहिंजे सदारती ख़िताब में शागिर्दनि सां मुख़ातिब थींदे चयो त निशात जमायत लॉरी शरीफ जे नौजवाननि में तइलीमी सुजागी पैदा करण लाइ हमेशह कोशान रही आहे। निशात जे प्लेटफॉर्म तां ईंदड़ वक़्त में बि अहिड़े क़िस्मनि जा सेमिनार ऐं सरगर्मियूं कराईंदी रहंदी। हिन प्रोग्राम जा समूरा इंतज़ामात निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम जी समूरी टीम संभालिया। हिन प्रोग्राम जी शुरूआति तलावत पाक सां थी ऐं इख़्तिताम दरगाह लॉरी शरीफ जी दस्तूरी दुआ सां कयो वियो।